बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम आया मोहम्मद राशिद ब्लॉगर कोर्स में भली कार अॼु के हिन लेसन में असां ब्लॉगर जो इंट्रोडक्शन कंदासीं ऐं हिन सां गॾो गॾु इहो बि ॾिसंदासीं त ॿियूं बि कहिड़ियूं वेबसाइट्स आहिनि जिन ते असां पंहिंजो ब्लॉग ठाहे करे ब्लॉगिंग स्टार्ट करे सघूं था। हिन सां गॾो गॾु असां इहो बि ॾिसंदासीं त ब्लॉगिंग जो ऑनलाइन फील्ड में केतिरी डिमांड आहे। हिकिड़े ऑनलाइन फील्ड में ब्लॉगिंग की डिमांड की ॻाल्हि कजे त ब्लॉगिंग ॿिए नंबर ते आहे। सभ खां पहिरियां कंटेंट राइटिंग आहे, तंहिंखां पोइ ब्लॉगिंग आहे, यूट्यूब आहे ऐं ॿिया बि काफ़ी अहिड़ा रिसोर्सिस आहिनि जिन खे इस्तेमालु करे तव्हां ऑनलाइन पैसा कमाए सघो था। असां वापसि अचूं था पंहिंजे मौज़ूअ ॾांहुं। हिते आउं तव्हांखे 10 टॉप ब्लॉग वेबसाइट्स ॿुधाईंदुमि जंहिं ते तव्हां पंहिंजो ब्लॉग ठाहे सघो था। सभ खां पहिरियां टॉप ते wordpress.org आहे, तंहिंखां पोइ wordpress.com आहे, wix.com आहे, joomla.com, medium.com, ghost.org, squarespace.com, weebly.com, blogger.com। असां ब्लॉगर जेको आहे उहो 9 नंबर ते आहे। तंहिंखां पोइ आख़िर में 10 नंबर ते tumblr.com आहे। ही तव्हांखे मूं चंद मिसाल ॾिना जिन ते तव्हां ब्लॉग ठाहे करे ब्लॉगिंग स्टार्ट करे सघो था। पर असांजो जेको मेन टॉपिक आहे उहो blogger.com आहे। असांजो जेको फोकस आहे उहो ब्लॉगर आहे। हिन कोर्स में असां ब्लॉगर खे ई कवर कंदासीं। ब्लॉगर बुनियादी तरह ते हिकु ब्लॉग पब्लिशिंग जी सर्विस आहे जंहिंखे पायरा लैब जे तरफ़ां डेवलप कयो वियो हुयो। तंहिंखां पोइ कुझु वक़्तु गुज़रण खां पोइ हिनखे गूगल 2003 में गूगल वारनि ख़रीद कयो। blogger.com ते जेके बि ब्लॉग रखियल हूंदा आहिनि या जेके बि ठाहिया वेंदा आहिनि उहे गूगल वारनि जे तरफ़ां ई होस्ट थियल हूंदा आहिनि। blogger.com ते ठहियल ब्लॉग खे असां सब डोमेन blogspot.com सां एक्सेस करे सघंदासीं। हिते आउं तव्हांखे हिकु ब्लॉगर जो मिसाल ॾेखारियां। जंहिं ब्लॉगर ते हिकु ब्लॉग ठहियल आहे जंहिंमें सभ खां पहिरियां टॉप बार आहे, जंहिंमें सोशल लिंक्स वग़ैरह ॾिनल आहिनि। तंहिंखां पोइ हेठि ब्लॉग जो नालो आहे, फ़हरिस्त आहे यानी मेन्यू आहे। तंहिंखां पोइ हेठि वरी हेडर लॻल आहे, हेठि वरी हिते पोस्टूं ॾिनल आहिनि ग्रिड जी शेप में। हिकु असां हिते कंहिं पोस्ट ते क्लिक कंदासीं त इहे असांखे सिंगल पोस्ट ॾांहुं वठी आयो। हिते साइड बार ॾिनल आहे, साइड बार में ही विजिट्स ॾिनल आहिनि। असां अॻिते हली इन विजिट्स जे बारे में पढ़ंदासीं। सोशल शेयर लिंक्स आहिनि, यानी तव्हां पोस्ट खे शेयर बि करे सघो था। इन सां गॾोगॾु अञा घणो कुझु आहे, असां अॻे लेसन में वधीक पढ़ंदासीं। महिरबानी।